कश्मीर में आला तालीम लाइ क़ाइम कयल बॉयज़ डिग्री कॉलेज जो मंसूबो 16 साल गुज़रण बावजूद मुकमिल न थी सघियो आहे, जंहिं सबब शागिर्दनि सां गॾु शहरी बि सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। 2010 में कश्मीर बॉयज़ डिग्री कॉलेज जे कम जो बुनियाद रखियो वियो, पर 16 साल गुज़रण बावजूद कॉलेज जी इमारत ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतुनि जो कमु मुकमिल न थी सघियो। सूरतहाल इहा आहे त कॉलेज जे ग्राउंड में पाणी बीहण सबब ग्राउंड हाणे तलाउ जो ॾेख ॾियणु लॻो आहे, जॾहिं त कॉलेज जो समूरो माहौल बि बुनियादी सहूलियतुनि जी खोट खे ज़ाहिर करे रहियो आहे। मक़ामी शहरनि जो चवणु आहे त कश्मीर जहिड़े वॾे शहर में आला तालीम लाइ अहम तालीमी इदारो 16 सालनि खां मुकमिल न थियणु सवालिया निशान बणियल आहे। कॉलेज जी इमारत ऐं सहूलियतुनि जी खोट सबब केतिरा ई शागिर्द आला तालीम हासिल करण लाइ ॿियनि शहरनि जो रुख करण ते मजबूर आहिनि, जिते हू वधीक ख़र्च बर्दाश्त करे पंहिंजी तालीम जारी रखण ऐं डिग्रियूं हासिल करण ते मजबूर आहिनि। कुछ हिसो जो मुकमल कयो ऐं बाक़ी जेके क्लासिस आहिनि उन्हनि जो कमु जेको छतनि ते रुकियल आहे। हाणे तव्हां ॾिसो त हिन में जेको हीअ पाणी अची वियो आहे, जेको आहे त पाणी छॾियो वियो आहे। असां त इहो ई गुज़ारिश कंदासीं पंहिंजो MNA साहिब खे, MPA साहिब खे, वस वारे आला अफ़िसरनि खे बि अर्ज़ु कंदासीं त जीअं हिन कॉलेज जो कमु मुकमल कयो वञे, जीअं असांजा जेके नौजवान आहिनि उहे ॿाहिरि तालीम कराइनि था, उहे पंहिंजे शहर में आला तालीम हासिल कनि ऐं कश्मीर जो नालो रोशन थिए। शागिर्दनि जो चवणु आहे त जेकॾहिं कॉलेज जो मंसूबो वक़्त सिर मुकमिल कयो वञे ऐं बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि त मक़ामी नौजवाननि खे पंहिंजे ई शहर में आला तालीम जा बहितर मौक़ा मिली सघनि था। हिन टाइम ताईं डिग्री कॉलेज जो कमु मुकमिल न थी सघियो आहे। असां तमामु दोस्तनि खे, आला उहिदेदारनि खे, ADC कश्मीर खे, MNA कश्मीर, MP कश्मीर खे पुरज़ोर मुतालबा कयूं था त हिन डिग्री कॉलेज खे जल्द में जल्द कामयाबु करे हिन खे ठाहिरायो वञे, जीअं त असांजा ॿार मुस्तक़बिल हिते तालीम हासिल करे सघनि। 15-16 साल गुज़रण खां बाद जो कमु मुकमल न थी वियो आहे, त ॾिसो त हिते जेका आहे 3 ठेकेदार हुआ, त उहे 3 ठेकेदार जेको आहे उहे भॼी विया जो, मगर 2010 में बुनियाद जो बदिलियो हिन टाइम कमु मुकमल जो। जॾहिं सोशल मीडिया तां वाह विला थींदो आहे त हिकिड़ो टीम ईंदो आहे जेको विज़िट करे वेंदो आहे। अॻिले ॾींहुं बि जेको आहे हिते टीम जेको आहे विज़िट कयो वियो आहे। असां हिते जो इलाइक़े वासी आहियूं, जो असांजा जा ॿाहिरि आहिनि, जेका इलाइक़े वासी आहिनि, उहे काफ़ी जेके मुश्किलनि खे मुंहुं ॾेई पंहिंजी तलीम हासिल करण जे लाइ कोई इस्लामाबाद वञे थो, या कोई कराची वञे थो, या कोई सखर वञे थो, त असांजो डिग्री हूंदे सूंदे बि इन जो कमु मुकमल न आहे। असां सिंध हुकूमत, DC कश्मीर, MNA कश्मीर सां अपील था करूं फौरी तौर पर जेको आहे इन जो नोटिस वठी इन जो कमु मुकमल कयो वञे। शहरी सवाल कनि था त आख़िर 2010 में शुरू कयल मंसूबो 16 सालनि खां पोइ बि मुकमिल छो न थी सघियो। कॉलेज जे कम में देर जो ज़िम्मेवार केरु आहे ऐं शागिर्दनि खे संदनि बुनियादी तालीमी हक़ कॾहिं मिलंदो।